सवाल है तो को शख्स हक़ ॾिसण ऐं ॿुधण जे बावजूद हक़ जी शाहिदी नथो ॾे तो उन जो शरई हुकुम छा आहे वज़ाहत कंदा। अवा ॻोठ जो कोड़ो माण्हू वीचारे जी शाहिदी नथो ॾे तो ॾेसि जेकॾहिं माण्हू वरी पंहिंजा मसइला लिखंदा आहिनि। शाहिदी लिकाइण जे लाइ क़ुरान और हदीस में इहो आहे त फ़असिम क़ल्बहू, कंहिंजो हक़ मरे थो तोखे ख़बर भी आहे शाहिदी नथो ॾे त पोइ तुझी दिल गुनाहगार थींदी। दिल गुनाहगार थियण जी माना अहिड़ी कारह दिल ते चढ़ी वेंदी जो ॿिया गुनाह त लहंदा पर इहो न लहंदो।